नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार आया संझा सैयद हल्ला से हेडलाइन सिर्फ सिंध असेंबली रहीम यार खान में मंदिर ते हमले खिलाफ मजमती ठहराव इतफाक़ी राय से मंजूर करे वरतो। पीपल्स पार्टी GDA MQM ऐं PTI ठहराव की हिमायत कई। स्पीकर साफ़ जे तहफ़्फ़ुज़ समेत 12 सरकारी बिलन की मंजूरी जो ऐलान करे छॾियो। सूबाई वज़ीर मुकेश कुमार चावला जो चवणो हो त मंदिर वाक़ियो इंतहाई अफ़सोसनाक आहे। वाक़े की मुकम्मल जांच थियण घुरिजे। सिंध असेंबली में कश्मीर बाबत ठहराव गडिल तौर ते पास कयो वियो। क़ौमी असेंबली रहीम यार खान में मंदिर ते थियल हमले खिलाफ ठहराव गडिल राय से मंजूर करे वरतो। ठहराव ममलिकती वज़ीर अली मोहम्मद खान पेश कयो। अली मोहम्मद खान जो चवणो हो त दुख जी हिन घड़ी में ऐवान हिंदू बिरादरी से गॾु आहे। वज़ीर आज़म वाक़े की मज़म्मत कई ऐं जवाबदारनि खे कैफ़रे किरदार ताईं पहुचाइण की हिदायत कई। मुल्की आइन अक़लियतुनि जे हक़नि जे तहफ़्फ़ुज़ की ज़मानत ॾिए थो। हिंदू बिरादरी खे तहफ़्फ़ुज़ फ़राहम करण की ख़ातिरी करायूं था। सुप्रीम कोर्ट में रहीम यार खान मंदिर हमले केस बाबत पाण मुराद नोटिस की बुधड़ी। चीफ जस्टिस रहीम यार खान में मंदिर ते हमले में मुलविस जवाबदारनि खे बिना देर गिरफ्तार करण जो हुक्म ॾेई छॾियो। चीफ जस्टिस गुलजार अहमद मार्क्स न आहिनि त जेकॾहिं कमिश्नर डिप्टी कमिश्नर ऐं DPO कम नथा कनि उन्हनि खे उहिदनि तां फारिग करियो। पुलिस पंहिंजी ज़िम्मेवारी अदा करण में नाकाम थी। वाक़े खे 3 ॾींहं गुज़री विया आहिनि पर हिकु जवाबदार बि नाहे पकड़ियो। वफ़ाक़ी घरू वज़ीर शेख रशीद चयो आहे त मज़हबी नफ़रत पखेड़ींदड़नि खिलाफ़ कार्रवाई कई वेंदी। मंदिर ते हमलो मज़म्मत जोॻो ऐं अफ़सोसनाक अमल आहे। मुल्क में अक़लियतुनि जे तहफ़्फ़ुज़ खे यक़ीनी बणायो वेंदो। अहिड़ा वाक़िया पाकिस्तान की बदअमनी जो कारण बणिजंदा आहिनि। मंदिर की बेहुरमती कंदड़ जवाबदारनि की गिरफ़्तारी लाइ सूबाई हुकूमत सां सहकार कयो वेंदो। सिंध के गवर्नर इमरान इस्माइल से सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह की मुलाक़ात। सिंध में अमन अमान की सूरत हाल तोड़े तरक्याती मामलों ते ॻाल्हियूं। गवर्नर ऐं वॾे वज़ीर मुराद अली शाह तरफ़ां कोरोना SOPs ते मुकम्मल अमल कराइण लाइ भरपूर कोशिशूं वठण ते इतफ़ाक़। इमरान इस्माइल चवे थो मुल्क की तरक्की कराची सां वाॻियल आहे। मुराद अली शाह जो चवणु आहे त वफ़ाक़ ऐं सूबे में राब्ता मज़बूत करण की ज़रूरत आहे। पंजाब के वॾे वज़ीर की सियासी मामलों बाबत खास मददगार ओन चौधरी इस्तीफ़ा ॾेई छॾी। ज़रियनि मूजिब ओन चौधरी ते तरीन ग्रुप लाइ लॉबिंग करण जो इल्ज़ाम हो। ओन चौधरी जो चवणु आहे त जहांगीर तरीन ग्रुप खां धार थियण खां इनकार ते इस्तीफ़ा घुरी वई। संदसि कम ऐं अहलियत खां समूरी पार्टी वाक़िफ़ आहे। नेपरा बिजली के अघन में 19 पैसा फ़ी यूनिट घटाइण की मंजूरी ॾेई छॾी। नेपरा तरफ़ा जारी कयल नोटिफिकेशन में चयो वियो आहे त अघन में घटिताई जून के माहवार फ्यूल चार्जिस एडजस्टमेंट की मद में कई वेंदी ऐं बिजली के अघन में घटिताई रुगो अगस्त के बिलन ते कई वेंदी। फ्यूल प्राइस एडजस्टमेंट 300 ताईं यूनिट इस्तेमाल कंदड़ लाइफ लाइन ज़रई ऐं के इलेक्ट्रिक वाहिपेदारनि ते लागू न थींदी।